प्यारियूं सखियूं, असां हर साल वांगुरु चटाभेटी त कंदा ई आहियूं ऐं नंढनि ॿारनि जी चटाभेटी थींदी आहे 1 जुलाई ते। पर हिन दफ़े असां सोचियोसीं त छो न असीं कुझु वॾनि लाइ, यंगस्टर्स लाइ कयूं ऐं इन जे लाइ असां हीअ चटाभेटी रखी आहे जंहिंजो नालो आहे मां बि एक्टर। अॼुकल्ह हर को नंढो वॾो शौक़ीन थी पियो आहे रील्स ठाहिण जो, ऐं रील्स ठाहिण में 2 ॻाल्हियूं त ज़रूरु थियनि थियूं। हिकिड़ो त असांजो जेको सिंधी जेके रील्स ठाहीनि था उन्हनि जी सिंधी ॿुधी ॿुधी करे ॿियनि खे शौक़ु थिए थो ऐं उन्हनि जी सिंधी बि वधीक सुठी थिए थी। इन खां सवाइ हिकु अदाकारी, हिकु एक्टिंग जो एलिमेंट हर को सिखी थो वञे। सो असांजा ही जेके रील्स असां विधा आहिनि, असां 2007 खां वठी साल 2012 ताईं 5 साल हर हफ़्ते हिकु प्रोग्राम कंदा हुआसीं सिंधी सुराण जे नाले DD यानी दूरदर्शन जे चैनल्स ते। पोइ उन में असां 25 टेलीफिल्मूं ठाहियूं, 2 असां सीरियल्स ठाहियासीं, इंटरव्यूज़ ऐं घणेई गाना गीत सभु कुझु कयोसीं। त उन्हनि मां ई असां 1-1 मिंट जा रील्स ठाहिया आहिनि। 1-1 मिंट जो रील या उन खां घटि जेको सुठो डायलॉग आहे कंहिंजो बि इफेक्टिव ऐं ॾाढो किथे इमोशनल, किथे कॉमेडी हुजे, किथे माण्हू खिले त किथे माण्हू रुए, अहिड़े क़िस्म जा असां डायलॉग्स कढिया आहिनि इन ख़्याल खां त नौजवान इहे डायलॉग्स ॿुधनि ऐं इहे साॻिया इनैक्ट कनि ऐं इनैक्ट कंदे पंहिंजो वीडियो कढनि ऐं वीडियो कढी असांखे मोकिलीनि sindhisangat@gmail.com ते वी ट्रांसफर जे थ्रू। त असीं घटि में घटि टैलेंटेड ॿारनि खे अञा हिमथाए सघंदासीं। इन जे लाइ असां सुठा इनाम रखिया आहिनि। 10,000 जा 3 इनाम आहिनि, रुपया 5,000 जा 10 इनाम आहिनि ऐं रुपया 30,000 जा 10 इनाम आहिनि। त ॾिसो कुल मिलाए हिंदुस्तान मां जेकॾहिं असांखे 1000 वीडियोज़ बि अची वञनि त केतिरी न सुठी ॻाल्हि थींदी। घटि में घटि इहे 1000 ॿार नौजवान जुड़ी वेंदा सिंधीअ सां, छाकाणि जो रील्स ठाहिण में को डायलॉग यादि करण में तव्हांखे ख़बर आहे केतिरा पापड़ वेलणा पवंदा आहिनि, घणा दफ़ा चवणो पवंदो आहे, कॾहिं RCA में चओ, कॾहिं हिन खे ॿुधाए, कॾहिं हुन खां अप्रूव कराए, आहे न। सो तंहिंजे करे मुंहिंजूं सखियूं, असांजी हिन चटाभेटीअ खे तव्हीं सभई दिलि सां कोशिशि करे हर हिकु ॿार ताईं पहुचायो, हर हिकु नौजवान ताईं पहुचायो, जीअं असांजी सिंधी ॿोली अञा बि अॻिते वधे। न त आसिरो ई कोन्हे, हर को घर में सिंधी न ॻाल्हाईंदो ऐं हिंदी ॻाल्हाईंदो त पोइ सिंधी ॿोलीअ जो वाधारो आख़िर कंदो केरु? तव्हांखे करिणो आहे, मूंखे करिणो आहे, असांजी हिन जनरेशन खे करिणो आहे। तंहिंजे करे अचो त गॾिजी कोशिशि कयूं। मां बि एक्टर जो मतिलबु छा आहे, तव्हीं बि एक्टर आहियो, असीं सभई एक्टर आहियूं न, त एक्टिंग कंदासीं, पाण खे बि वणंदासीं।